नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त टंडो जान मोहम्मद मां खबर ॾींदा हलूं त टिंडोबागो ॾींहुं क़ामारो लिंक रोड ते राति 10 बजे नाले गुलाम रसूल लग़ारी का CD 2017 मोटरसाइकिल टच मोबाइल केस 8000 रोक रक़म नामालूम फोर हथियारनि जी ज़ोर ते फुर करे फरार थी विया। जॾहिं त वाक़े जो इतला ॾींहुं पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस मौके ते पहुची पुलिस जी हद टंडो जान मोहम्मद हुजण जी जांच खां इनकार करे छॾियो। ॿी सूरत में टंडो जान मोहम्मद पुलिस खे इतला ॾियण ते पुलिस सरज़मीन ॾिठी। जॾहिं त टंडो जान मोहम्मद पुलिस वाज़े करे छॾियो त ॾींहुं पुलिस जी हद आहे। उन मौके ते ॻोठाणनि हाजी असलम लग़ारी, गुलाम रसूल लग़ारी, हाजी मीर मोहम्मद लग़ारी, रहीम लग़ारी, मोहम्मद सिद्दीक लग़ारी जो अॼु सुबुह टिंडोबागो ॾींहुं लिंक रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं SSP बदीन DIG हैदराबाद का मुतालबो कंदे इंसाफ करण जी घुर कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।